अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो मशहूरु अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी मूंखे मारे छॾियो आहे। हींअर हू थाणे ते जीअं काबू आहे, हुनजो कमु उते ई तमामु घटि। अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी केरु ऐं किथां जो आहे? अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी जी वीडियो आख़िर कंहिं वायरल कई? छा हक़ीक़त में अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी अदाकाराउनि खे पंहिंजे ओताक़ ते घुराए ऐं उन्हनि सां के ग़लति हरकतूं कंदो आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो मशहूरु अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी 1 मार्च 1972 ईस्वी धारे ॻोठ मोहम्मद मिठल बुर्दी में पैदा थियो। अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी 50 खां मथे ड्रामनि में कमु करे चुको आहे, पर उनखे बेपनाह मक़बूलियत पत्थर दुनिया ड्रामे खां मिली ऐं पत्थर दुनिया ड्रामे में मिठल जे नाले सां अदाकारी कंदो हो ऐं अॼु ॾींहं ताईं खेनि मिठल जे नाले सां काफ़ी सुञातो वेंदो आहे ऐं काफ़ी जॻहनि ते उनखे मिठल जे नाले सां ई सुञातो वञे थो। ऐं उन खां पोइ तकरार ड्रामे में बि काफ़ी शोहरत हासिलु कई अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी। अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी जी का बि नाज़ेबा वीडियो ऐं तस्वीर कान वायरल थी आहे, सिर्फ़ु सोशल मीडिया ते कूड़ियूं ख़बरूं वायरल आहिनि। ज़ुल्फ़कार बुर्दी हिकु बहितरीन आर्टिस्ट आहे ऐं बहितरीन तबियत जो मालिक आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।